सलातु वस्सलामु अलैका रसूल अल्लाह सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। अॼु सवाल कयो वियो आहे हाफ़िज़ सईद अहमद खां। उहो त चए त फज्र जी अज़ान में कुझु इज़ाफ़ी अल्फाज़ चया वेंदा आहिनि जीअं अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम। छा उहो हुज़ूर खां साबित आहे या कंहिं सहाबी खां साबित आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फज्र जी अज़ान में जेके इज़ाफ़ी अल्फाज़ चया वेंदा आहिनि इहे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहिनि। जीअं शरह मआनिल आसार जे अंदरि हदीस मुबारका मौजूदु आहे। अन अबी महज़ूरत हज़रत अबी महज़ूरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे। उहो त चए त अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लमहुल अज़ान। उहो त चए त बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे अज़ान सेखारी। वक़ाल इज़ा अज़नत मिन सुबह, जॾहिं तूं सुबुह जी अज़ान जी फ़कुल अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम, पोइ उन में अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम चवंदो कर। हिन हदीस मुबारका में सरी अल्फाज़नि में आहे त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फज्र जी अज़ान में अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम जा अल्फाज़ सेखारिया हुया। इन करे इहे अल्फाज़ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहिनि ऐं हिन बाबति कसीर अहादीस आहिनि। उन मां हिकिड़ी हदीस पेश कईसीं। वल्लाहु आलम बिस्सवाब।